अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला। अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस। चौधरी परवेज़ इलाही पंजाब जी वॾे वज़ीर जो हलफ़ खणी वरितो। सदर डॉक्टर आरिफ अलवी चौधरी परवेज़ इलाही खे पंजाब जे वॾे वज़ीर जे उहिदे जो हलफ़ खणायो। गवर्नर पंजाब चौधरी परवेज़ इलाही खे हलफ़ खणाइण खां माज़रत कई हुई। PTI सरबराह इमरान ख़ान सां अॼु चौधरी परवेज़ इलाही मुलाक़ात कंदो। पंजाब असेंबली जे स्पीकर काबीना जी जोड़ जंहिं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो। वफ़ाक़ी काबीना सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ वारी सूरतहाल जो जाइज़ो वठंदी। इजलास में ECC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी। कराची, जहलुम, मुज़फ़राबाद, पेशावर, चारसिदा, हिंगोरजा, सॻियूं में बरसात। हेठाई वारनि इलाइक़नि में बरसात जो पाणी बीहजी वियो। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरतहाल। कोट लालू में पुरहत ज़ाहिद ख़ासखेली जे घर जी छिति किरण सबबि नींगरी फौत। गुडू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में तेज़ी सां वाध वारो सिलसिलो जारी। गुडू बैराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,83,088 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,72,937 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। 24 कलाकनि दौरान गुडू बैराज वटि 10,000 क्यूसेक पाणी जे वहिकरनि में वाध थी। सॻी में बरसात सबबि ॿोॾि जे पाणीअ खां बचाव लाइ ॾिनल SM बचाव बंद खे ॿिन्ही पासनि खां रौणियूं पइजी वियूं। SM बचाव बंद ते मुक़ररु अमलो लाइल्म बणियल। सिंधु दरिया में मुसलसल चाड़ सबबि कचे में वॾे पैमाने ते ॿोॾि थियण जा इम्कान आहिनि। SM बचाव बंद जी हालत ते इलाइक़े वासियुनि में ॻणती अची लहर छायल। मुल्क में कोरोना वायरस विघे 4 मरीज़ फौत थी विया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 620 नवां केस रिपोर्ट। आलमी वबा सबबि 191 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी। मुल्क में कोरोना वायरस जी शरह 4.4% रही। मेहड़ वेझो ॻोठ ख़ैर मोहम्मद भट्टी में घरेलू मामले तां भाउ हथां भाउ क़तल। जवाबदार हुबदार खोसो फायर करे पंहिंजे सॻे भाउ जबार खोसे खे क़तल करे छॾियो।